देखो सुभान अल्लाह ॾाढियां चए अल्लाह उनखे मदीनो घुमाए। जान बचाइण लाइ साह खणण ज़रूरी आहे, ईमान बचाइण लाइ मदीने वारे साईं जी तारीफ़ करण ज़रूरी आहे। गरीब वेठा हो, मिस्कीन वेठा हो, ॾिसो न केॾा ॾुख आहिनि ज़िंदगीअ में। क़ुरान चए थो इन्न मअल उसरि युस्रा, ॾुखनि खां पोइ सुख बि ईंदा आहिनि। गरीब माण्हू न फसल थिए न ख़र्च लहनि, सदाई परेशानियूं टेंशन, ज़ालिम हुकूमतुनि जा ग़लत प्रोग्राम, गरीब पिसजे। ओ घोटकीअ जा गरीब हो, अॼु दिलियूं तव्हांजूं ठरी पवंदियूं। मां तव्हांखे हिकिड़ी अहिड़ी हदीस थो ॿुधायां, परेशान न थींदा कयो। अल्लाहु अकबर। अमीरनि खे बंगला मिलिया, माड़ियूं मिलियूं, कारियूं मिलियूं, पैसो मिलियो, ॾोकड़ मिलियो, गरीबनि खे मुहम्मद मिली वियो। आहे को सुभान अल्लाह चवण वारो? सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मदीने जो मीरा मिना जो लाल, अल्लाह जो दिलबर नबी, मुंहिंजो सुहिणो साईं हिक दफ़े गरीबनि खे ॾिसी करे, गरीबन जा दुख दुखड़ा ॾिसी करे मुझे सुहिणे साईं जे अखड़नि मां लुढ़क वही आया। मुझो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुहिणो हथ खणी बीह रहियो। ओ घोट की आवारा, हाले जी आवारो साईं हथ खणे, अल्लाह दुआ कबूल करे। बेर वारो साईं हथ खणे, अल्लाह दुआ कबूल करे। अमरोटी साईं हथ खणे, अल्लाह दुआ कबूल करे। मदीने वारे साईं जा हथ अल्लाह कीअं मोटाईंदो। मुझो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुहिणे हथ खणी दुआ घुरी, अहिनी मिस्कीनन व अमितनी मिस्कीनन वहशुरनी फी ज़ुमरतिल मसाकी। अल्लाह मुहम्मद जी दुआइए, ओ मुझा मिठड़ा अल्लाह, अज मां मुहम्मद जी दिलड़ी भरजे आई है। ओ गरीब सुबह का शाम ताईं मजदूरी करे करे रोडन दे पत्थर कुटे कुटे घर मोटी आया। थोड़ो मुआवजो मिलियो, बचड़ा चवंदा ओ बाबा अटो वठी आए कि न कोन, एडी महंगाई, अटो वठे चांवरनि लाइ पैसा न आहिनि, चांवर वठे मिठाई लाइ पैसा न आहिनि। नंढड़ा बचड़ा चवंदा बाबा फिलाणे पाड़े वारे चाचे पंहिंजे पुटनि खे रांदीगा वठी ॾिनो, बाबा तूं असांखे कॾहिं वठी ॾींदे, तूं त सदाई आसरा ॾींदो। अॼु खुंड में गरीब वेही रोई पियो, अखड़िन मां लुढ़क लड़ी आया। पंहिंजे बचड़नि जो आहूं मां ॾिसी नथो सघां। नंढड़ा नंढड़ा मासूम अंगल था कनि, अल्लाह इन्हनि जी मिठड़ी मिठड़ी लोली ॿुधो थो, जीउ थो झिरे। ओ मुंहिंजा मौला कॾहिं मूंखे पैसो ॾींदे मां बचड़नि खे सुखियो रखंदुमि। गरीब रोज़ रोज़ पिसजे थो। मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं फरमायो, ओ मुझा अल्लाह मां मुहम्मद जी दुआई है। अल्लाह जेस ताईं मां मुहम्मद खे जीअरो रखे, मुझा मौला मूंखे वॾेरो न बणाए जाए, मूंखे ऑफिसर न बणाए जाए, मूंखे बादशाह न बणाए जाए, मूंखे वॾेरो ऐं ॾोकड़नि वारो न बणाए जाए, मूंखे अमीर न बणाए जाए। ओ मुझा मिठड़ा
मोहम्मद जी दुआइए जेस ताईं मां जियरो हुजां मोहम्मद गरीब हुजां ओ चले दुनिया मां मुझो लड़णो थे ओ मुझा अल्लाह उन वक्त भी मां मोहम्मद मिस्कीन हो जा क़यामत वारे ॾींहं ते मूंखे अमीरनि सां पैसे वारनि सां ॾोकड़नि वारनि सां सोन चांदिन मिल्कियतनि वारनि सां गॾु न उतार जाए अल्लाह मुंहिंजी दुआ है मोहम्मद खे क़यामत में घोटगीअ जे ग़रीबनि सां उतार जाए। अलाए काॾे विया सुभाणे अलाए चवण वारा गरीब उनके पैसा मिलिया ॾोकड़ मिलिया बनी मिली गरीब तोखे मोहम्मद मिली वियो। नारे तकबीर शाने मुस्तफा नारे तकबीर। अल्लाह जो कुरान आ चओ त मां हथ रखी तव्हांखे ॻाल्हि कयां अगर पाकिस्तान जा पैसे वारा माण्हू सब ज़कात कढनि हिकु भी गरीब न रहंदो। ये माण्हू टंग बा क़यामत वारे ॾींहं ते इहो माल इहो सोन इहो चांदी गरम करे तपाए अल्लाह इन्हनि जे ज़बाननि ते ॾंभ ॾींदो जेके ज़कात नथा ॾियनि। गरीब तबके जो ख्याल कयो अॼु सखर खां अब्दुल समद इनकलाबी ॿाहूं ॿधण आयो अथई। यार वेंदो हूंदे होटलनि ते तोखे राति जो नंढड़ा नंढड़ा ॿार नज़र ईंदा अंडा विकिणंदा आहिनि बूट पॉलिश कंदा कॾहिं उन्हनि जे दर्द खे वञी पढ़ त सही कॾहिं यतीमनि जे मथड़े ते हथड़ो रखी पुछ त सही ओ बचड़ा एॾो सीओ आ जोराबा बि कोन पाता अथई सूटर बि फाटल अथई ओ छो भला राति जो अंडा थो खपाए तुंहिंजी ॾपण जी उमिरि उहे ग़रीब मिस्कीन रोई तोखे पंहिंजे दर्द जी कथा ॿुधाईंदो तोखे ज़िंदगीअ जी कहाणी ॿुधाईंदा अखियुनि में उन खां लुड़क वहींदा। चाचा कल्ह त मां बि नौज़ कंदो हुयुमि कल्ह त मुंहिंजो बि अभो जीअरो हुयो मां बि वॾा वॾा नखरा ऐं फरमाइशूं अबे सां कंदो हुयुमि वॾा वॾा अंगल कंदो हुयुमि। चाचा अॼु अबो छॾे वियो अम्मा पूरी बीमार कुरारी बिस्तरे ते आ नंढड़ी भेण रोअंदी आ उन लाइ खीर लाइ पैसा न हूंदा आहिनि। चाचा अम्मा जे बीमारीअ लाइ दवा जा पैसा कोन हूंदा आहिनि। मां नंढड़ो सुबुह जो सवेर घरों निकिरां सॼो ॾींहुं होटलनि ते कमु कयां शाम जो मोकल मिले घर वञा कॾहिं अम्मा छोलनि जो थाल पचाए ॾे कॾहिं मूंखे अंडा पचाए ॾे विखणी करे ओ नंढड़नि हथड़नि सां कुझु पैसड़ा खणी करे मां घर वेंदो आहियां मुंहिंजी अम्मा ख़ुशि थींदी आहे कुझु मां दवा वठंदी आहे चाचा कुझु मां असां अटो वठंदा आहियूं कुझु असां हेॾे होॾे ख़र्च कंदा आहियूं ॾाढा थोरा पैसा मिलंदा आहिनि घोटकीअ वारो अॼु ॿाहूं थो ॿधां जाते नंढड़ा नंढड़ा ॿार नज़र अचनि पेनियूं विकिणनि था अंडा विकिणनि था पॉलिश कंदा यार पिननि त नथा पंहिंजो हलाल रोज़ी था कनि उन्हनि जे मथड़े ते हथ रखंदो कर उन्हनि सां झट प्यार कंदो कर ओ उन्हनि खे ख़र्ची ॾींदो कर ज़रूरत न हुजई त बि उन्हनि खां शयूं ख़रीद कंदो कर उहे ख़ैरात करे छॾींदो कर। हा हा यतीम जे मथे ते हथ रखण वारो अल्लाह खे ॾाढो प्यारो लॻंदो आहे कर बेजे बच्चे ते रब एडो बेपरवाह थई मत हिक रात में तुझे बच्चन के यतीम न करे छड़े अल्लाह मुझे रब जे अॻियां झुक जाए आसी का जाए न्यासी का जाए तौबा जारी खजाए यतीम जे मथे ते हुजूर फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको मुझो उम्मती यतीम जे मथे ते हथड़ो रखंदो ओ बिना लालच जे उन जे मथां शफ़क़त जो हथ रखंदो
मां मोहम्मद चवां थो हथ जे हेठा जेतरा वार ईंदा वार वार जे बदले अल्लाह नेकी ॾींदो वार वार जे बदले अल्लाह गुनाह माफ़ कंदो वार वार जे बदले अल्लाह जन्नत में दर्जा मथे ई मथे कंदो यतीमन सां गरीबन सां प्यार कयो घोटकीअ वारो यतीम मुझे मिठड़े मोहम्मद के ॾाढा प्यारा सो त मुझो दिलबर पाण अल्लाह यतीम बनायो सोनो पाण भी यतीम हो न अबा 10 मिनट वाइज कया हुजूर की तारीफ कया या भूख लगी तो सच बुधायो कसम 10 मिनट माफी भी वठा थो पोड़ा भी हुंदा के वेचारा हाय हाय सोनो यतीम हो न जायो कोन हो 3 महीने जो मां जे पेट में अबो अल्लाह घुराए वरितो 6 सालन जो नंढड़ा थींदा ते 6 सालन जा ॿार एतिरा हथ हूंदा अथनि नाज़ुक हूंदा आहिनि नंढड़ियूं आंगुरियूं मिठड़ो ॻाल्हाईंदा आहिनि अम्मा छॾे मूंखे टाइम हुजे न मां तोखे दर्द जी कथा साईं जन पाण जेका हजतुल विदा जे मौके ते ॿुधाई न साईं जन जे मोटिया अबवा जे मक़ाम ते आया अल्लाह सहाबा जो सॼो इज्तिमा रोई पियो का अख न हुई जेका आली न थे कुरान जदो वल्लुहा वल्लैलि इज़ा सजा वल्लुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक वमा कला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरदा अलम यजिदक यतीमन फआवा ववजदक ضالًا فهدى ووجدك عائلا فأغنى فأما اليتيم فلا تقهر وأما السائل فلا تنهر وأما بنعمة ربك فحدث मुजस्सना ओ मुझा दिलबर नबी तोखे यतीम कयम कै यतीम खे चाचो पाले मामो पाले पाड़े वारो पाले सुना तू एड़ो यतीम जी पालना जो जिम्मो मां अल्लाह पाण खयो आए पैदा हुए तो बाप का साया न सर पे था घुटनों चले तो मां भी अदम को चली गई साए पसंद होए ना परवरदिगार को बेसाया कर दिया शजरे साया दार को हलिया बस नंढड़ो वाक्यो ॿुधायां ओ जेको रहम कंदो आ अल्लाह उन खां कीअं राज़ी थींदो आ अबा कुरान जे पेरे पेरे सिफन ते लिखियल अथव युमिनून बिल गैब अल्लाह खे उहो माण्हू वणंदो आहे जेको अण ॾिठे ते ईमान आणे हा न साईं हिकु दफ़े हारून रशीद वञे पियो पंहिंजी घरवारी सां गॾु पोइ बहलूल फ़कीर मिटीअ जा खोड़ पियो ठाहे पोइ ज़ुबैदा उनजी घरवारी जेका हुई न थोरो तवजो कयो ख़ुदा जो वास्तो अथव मांखे ॾाढी ख़ुशी थी आहे वाह साईं अमानुल्लाह हेॾी ख़ल्क़ आई आहे अल्लाहु अकबर वरी सभिनि जो इकराम बि कयो अथई मानी बि कई अथई हिन मुजाहिद खे मुंहिंजो सलाम मां पहिरियों दफ़ो आयो ॿुधो ॿुधो बहलूल फ़कीर रस्ते ते इहे मिटीअ जा खोड़ ई ठाहे पियो मिटीअ जा खोड़ हारून रशीद बादशाह जो गुज़रियो ज़ाल वेठी हुअसि गॾु चए बीहो घरवारी मां हिन फ़कीर सां मिलां अलाह वारो मोहतरमा लई आई चयो बहलूल छा थो करे ॾिठेसि बि कोन त बादशाह जी राणी आहे छो त अलाह वारनि खे परवाह ई न हूंदी चई जन्नत जा बंगला आहिनि ठाहियां थो होए 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 बहलूल घणे ॾींदे ॾिसी मथे चई जेको इहो 9 लखनि वारो हार ॻिचे में पियो अथई न इहो ॾे त पोइ हिकिड़ो बंगलो ॾियाए त ज़ुबैदा बि अलाह वारी लाए ऐं ॾिनेसि वठ हुन खणी खोड़ वरी मिटीअ जो ॾिनसि त वरी रए में वधाए वरी गंढड़ी ॿधी हली पई हारून रशीद में नेक हुयो
पर तकेस पियो हल चे औरत ज़ात आ न तो अकुल ही ना है मिट्टी वठी वरी एडो 9 लखन वारो हार रही है चे हल हल तू बस हल ज़ाल जो दब दे छा था समझो मुड़स बीह तो अगे ही वेचारो वेठो वनी गाड़ी तड़ी हिक दिनेस हल तोखे केड़ी खबर रात थी हारून रशीद सुतो आई जो निंड छाड़ से तय को सोनो बंगलो आ सोन चांदी असां टय दर ते हीरा जड़िया पिया दस बीठो तो ॾिसे मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जन्नत एडी सोणी आ जेको माण्हू पहिरियों पहिरियों दफ़ो हीअं जन्नत जो वॾो दर ॾिसंदो साईं फरमायो 60 साल गुज़री वेंदसि ॾिसंदो ई रहंदो दीद हटाए ई न सघंदो छो त दर एॾो सुहिणो आहे त जन्नत केॾी सुहिणी हूंदी हारून रशीद हैरान थी वियो वेठो उन बंगले ॾे निहारे थो कुर्सी रखी हिकिड़ो माण्हू वेठो पुछे ज़ादा ही बंगलो कंहिंजो आहे चए तुंहिंजी घरवारी ज़ुबैदा जो कल बहलूल फ़कीर खां ख़रीद कयो ऐं तूं बि गॾु कोन हुयसि छा अल्लाहु अकबर या हयो या कयो अखड़ी खुली वयसि दाऊं करे वेही रहियो हीअं चकर थो ॾे सुबुह थिए त मां बि वञी बहलूल खां बंगलो वठी अचां पर क़ुरान जे थो युमिनून बिल ग़ैब अण ॾिठे ते ईमान आणण वारा खटी वेंदा आहिनि सुबुह थियो आहे साॻे ई रस्ते ते बलूल फ़कीर वेठो ढूंढंदो हारून रशीद आयो चए थो हारून रशीद चए थो बलूल फ़कीर छा थो करे चए त मां जन्नत जूं माड़ियूं थो ठाहियां जन्नत जा बंगला थो ठाहियां घणे ॾींदे चए हिक बंगले जी क़ीमत तुंहिंजूं 7 बादशाहियूं हुजनि तुझी जेका बादशाही आहे न इहा बि ॾे छबियूं बि ॾे त पोइ हिकु बंगलो चए ॾिस बहलूल रेट वधाए छॾे ईअं त न कर कल्ह मुंहिंजी ज़ाल खे जो 9 लखनि जे हार में ॾिनो हुई मूंसां बि महिरबानी कर न चए हारून कल्ह अण ॾिठो सौदो अॼु ॾिसी आयो कल्ह अण ॾिठो सो कल्ह अण ॾिठो सौदो अॼु तो अखियुनि सां ॾिसी आयो मूंखे अल्लाह जो कसम घोटकी वारो अॼु जे जलसे जे वेहण जे सवाब जी तव्हांखे ख़बर पए न तव्हां चओ त घर ई न वञूं सॼी ज़िंदगी क़ुरान जी कचहरी में वेठा अल्लाहु अकबर हले जलसो खाइण बि विसरी वञे सवाब जेकॾहिं अखियुनि सां ॾिसे उहो हली आ नेकिन जे गमन में हिस्सो वठ कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे ऐं ॿी मां तव्हांखे पारत थो कयां त कंहिंखे घटि न सम्झंदा कयो शराबी हुजे ज़ानी हुजे केॾो बि गुनाहगार हुजे अड़े हल हेड़ा तेड़ा इहे लफ़्ज़ न चवंदा गुनाह खां नफ़रत कजांइ गुनाहगार खां कॾहिं बि नफ़रत न कजांइ मुंहिंजो सुणे झलियो अथई कॾहिं कॾहिं ईअं थींदो अथई नफ़रत करण वारो अड़े इहो त अहिड़ो आहे ईअं चवण वारे जो बेड़ो ई ख़र्क़ थी वेंदो हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾिजी हिकिड़ो हवारी वञनि पिया वॾा नेक उम्मती वञनि पिया हिकु गुनहगार मिलियो हुयो ईसा ॾे ख़बर मां बि जन्नत वेंदुमि कि न कोन ईसा अलैहिस्सलाम ख़ामोश थी वियो हिकु वॾो हुनजो हवारी हुज़ूर जे साथियुनि खे सहाबी सॾिबो ईसा अलैहिस्सलाम जे साथियुनि खे हवारी सॾिबो हिकु वॾे में वॾो हवारी हुयो वॾो नेक हुयो दिल में ख़्याल कयईं हे शराबी वरी खाधऊं जन्नत वेंदो जन्नत त असां वेंदासीं उन ई महिल वही आई ओ ईसा चओ पंहिंजे हिन साथीअ नेक खे ओ तूं दिल में तकबर कयो तुंहिंजी ज़िंदगीअ जूं नेकियूं मां अल्लाह तबाह करे छॾियो इन शराबीअ खे चओ मुबारक हुजई मुफ़्त में अल्लाह जन्नत ॾेई छॾे कंहिंखे घटि न सम्झजाए अल्लाहु अकबर मुंहिंजा आख़िरी लफ़्ज़ मां तव्हांखे चयुमि न यतीमनि जो ख़्यालु कंदा कयो समरकंद बुखारा जो शहर हो हिकिड़ो सैयद हो वीचारो ॾाढो नेक पोइ कमाए करे खाराए बचड़नि खे फोत थी वियो हाणे जो फोत थी वियो जवान जमाण घर वारी
नेक साले घराणो कमाइण वारो माण्हू जो हले वियो त बचण लाइ परेशानी। बस 2 मिनटन में मुझो मौजू खत्म आ, परेशान न थी जाए, नमाज गॾिजी पढ़ंदासीं इंशाअल्लाह। यार ई मोख्या किस्मत सां थई, घर भी रोज हूंदा हो, मानियो भी रोज खाईंदा हो, केड़ी खबर केड़ो लम्हो अल्लाह के वणी वने, अज भेड़ा पार थी वनन। हाँ हाँ हुजूर जे बचड़न जो वाक्यो बस ज़बान ते अची वियो आ, गाल करण थो चाहियां। उन औरत खे माण्हुनि मशवरो ॾिनो, वञ वञ बगदाद जे पासे ॾे, हिकु वॾो नेक साले सखी आहे जेको दर ते वेंदो आहे, उनखे मोटाईंदो ई न आहे। उहा औरत पंध पंध हली आ, 2 बचड़ा हथनि ते आहिनि, 2 पंध था हलंदा अचनि, कॾहिं बचड़नि खे पंध कराए, नंढड़ा आहिनि थकिजी पवनि, वरी उन्हनि खे खणी करे हले, ॾाढो थकिजी पई आहे, सॼो ॾींहुं सफ़र करे करे राति जो उन पराए शहर में पहुती आहे। सखीअ जो पतो पुछी करे हीअं जो दरवाज़ो खड़कायो अथई, केरु? चेमां साइल औरत आहियां, सैयदणी आहियां, मुंहिंजो मुड़ुसु फोत थी वियो आहे, ॾाढा ग़रीब आहियां, ख़बर पई आहे तूं वॾो सखी आहीं, तुंहिंजे दर तां कोई ख़ाली मोटंदो ई न आहे। उन पंहिंजे नौकरनि खे चयो, उन सखीअ पंहिंजे नौकरनि खे चयो, हीअं कयो इन औरत खां पुछो तूं वाक़ई सैयदानी आहे, वाक़ई तूं ज़रूरतमंद आहे, तुंहिंजो मुड़ुसु फोत थी वियो, सबूत तूं ॾे, को गवाह ॾे, असां तुंहिंजो तावन कंदासीं, मदद कंदासीं। उहा औरत रोई पई आहे, चए थी ओ सखी अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर, सॼो ॾींहुं मां बंदि कयो आहे, हिन शहर में मूंखे कोई सुञाणींदो ई न आहे, सबूत खणो आणियां, गवाह खणो आणियां, अल्लाह जो नालो खणी आई आहियां। यार जेको अल्लाह जो नालो तुझे साम्हूं रखे, भले कार ते चढ़ी अचे भी उनखे ख़ैर ॾींदो कर। क़ुरान चए थो साइल जो तुझे मथां हक़ अथई, हुज़ूर फरमायो भले घोड़े ते साइल चढ़ी अचे त बि ख़ैरात ॾियोसि, छो त अल्लाह खे ख़बर आहे उन जो असुल हाल कहिड़ो। उन औरत खे उन सखीअ चयो सबूत ॾे, वाक़ई तूं ज़रूरतमंद आहे, इलाही मूं ॾे कूड़ा था अचनि, चएसि ईअं न कर। नौकरनि खे चए धिका ॾेई कढी छॾियोसि। अल्लाह चई इलाही माण्हू था कूड़ा अचनि, इहे बि कूड़ी हूंदी। नौकरनि हुनखे धिका ॾेई कढी छॾियो, चौक ते अची मग़रिब इशा जो टेम रोए थी, कोने को माण्हू गुज़रियो, चए थो चवण लॻो अम्मा परदेदार छो थी रोए, सॼी कहाणी ॿुधाई, नंढड़ो बचड़ा आहिनि, मां जवान जमान आहियां, माण्हू भुलियूं नज़रूं विझनि था, हिननि जो मुड़ुसु हिननि जो पीउ मुंहिंजो मुड़ुसु फोत थी वियो, कमाइण वारो कोई न आहे, माण्हू लालच बुरी था रखनि, ख़बर पई त ही सखी आहे, तावन कंदो, पर हिन त तराई कढी छॾियो, ही त सबूत गवाह थो घुरे, हिन शहर में मूंखे कोई सुञाणींदो ई न आहे। उन नेक मर्द चएसि अम्मा घबराए न, हिते हिकिड़ो मजूसी आ, बाहि जी पूजा कंदो आ, पर उहो बि सखी आ, वञेसि वञेसि उन जे दर ते मथां उहो कुझु ॾेई विझई। हलंदी हलंदी औरत शावरे टेम ते उन जो दर खड़काए, ग़ैर मुस्लिम सखीअ जो दर खड़काए, मुस्लमान सखीअ धिका ॾेई घर मां मोटाए छॾियो, सबूत घुरियो, ग़ैर मुस्लिम सखीअ जे दर ते आई, चवेसि थी ओ ग़ैर मुस्लिम सखी तूं मुस्लमान त कोने पर ॿुधो हूंदई हिकु आख़िरी नबी हो जंहिंजो नालो मोहम्मद मुस्तफ़ा हुयो, ॾाढो सुहिणो हो, मूंखे अल्लाह जो कसम मां उन जी न्याणी आहियां, मां अहल बैत मां सैयदानी आहियां, ओ साइल बणजी तुझे दर ते आई आहियां, मुंहिंजो मुड़ुसु फोत थी वियो, बच्चा बुख ते आहिनि, माण्हू बुरियूं नज़रूं था विझनि, अल्लाह जो नालो अथई कुझु मदद करन। नौकरनि खे चए अच्छा न आख़िरी नबीअ जी न्याणी आहे, जल्दी कयो दर खोलियो, दर खोलियो, कपड़ा विछायो, चइसि कपड़ा छो विछायूं, चई आओ आख़िरी नबीअ जी न्याणी फर्श तां न हले, जुतीअ सूदी कपड़नि तां हले, दस्तरख़्वान विछायूं उन तां घुमंदई पई अचे अम्मा, चई भले में भलो जेको मुंहिंजो बेड ऐं बिस्तरो आहे इहो ई न अमड़ खे ॾियो, भलो बिस्तरो ॾिनो। औरत नौकराणी खे सड़के ते अमड़ के
पेड़ ते विहारे उते हथ दोरायोस, हेठ भी न लायोस, उते हथ दोरायस, पेरड़ा दोरायस, वुजू करायोस, फ्रेश थिया। वडो अमीर हो जे दुनिया जहान जो को एड़ो खाधो न हुजे जो दस्तरखान ते मिंट कयो न त सभनी के नौकरन मां कढी छडींदम। अज मुझे दर ते भी आए भी मेहमान आयो। अल्लाहु अकबर या हयो या कयूम तवज्जो मुझा मुसलमीन एदा ताम ॾिसी हुआ अमीर ही पया आसमान दे अखियों खणे थी गूढ़ा था हलन खबर ना है केड़ी दुआऊं पई घुरे बचा पियो रोवन खाई उन्हनि ढो कयो उन्हनि खे बिस्तरनि ते सुमारे अम्मा बाहूं बदियूं बीठो अम्मा हाणे मां वञा सुबुह जो तुंहिंजो अहिड़ो इंतजाम कंदुमि ज़िंदगी वरी तोखे सवाल करण जी ज़रूरत न पवंदी। उहा चएसि थी ओ सखी मर्द अल्लाह वधाईंदुई तूं भले हाणे हलियो वञ। सखीअ जे अखियुनि मां बि ॻोढ़ो झरी थी वियो यार हुज़ूर जी ओधर अल्लाह कीअं छॾींदो हुन जा खज़ाना भरियल आहिनि ओधर कंदो ई न आहे। अची करे हीअं जो उहो ग़ैर मुस्लिम सखी बि सुतो बिस्तरे ते उहो मुस्लमान सखी बि सुतो बिस्तरे ते जंहिं धिका ॾिना ॿिन्हिनि खे निंड आई ॿिन्हिनि साॻियो ई ख्वाब ॾिठो ॿिन्हिनि ॾिठो त हिकु सुहिणो बंगलो नज़र आयो उन में खीर जूं नहरूं पयूं आहिनि माखीअ जूं नहरूं पयूं आहिनि शराबनि दहुरा जूं नहरूं पयूं आहिनि सिर सोन जी सिर चांदीअ जी मुश्क जो सीमंड लॻल हुयो उन जे ॿाहिरां हिकु कुर्सी ॾाढी मोतियुनि सां सजल हुई कुर्सीअ ते हिकु सुहिणो वेठो ॿिन्हिनि पंहिंजे अलॻि अलॻि ख्वाबनि में साॻियो ई मंज़र ॾिसी करे उन कुर्सीअ वारे जे भरिसां माण्हू बीठा हा अदा ॿुधायो इहो केरु आहे चए नथा सुञाणो इन जो नालो मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। त उहो मुस्लमान सखी डुकंदो आयो चई अड़े मुंहिंजो नबी आहे त वरी गैर मुस्लिम सखी परे खां ॾिसे पियो यार मां चवंदा आहिनि काफ़र पलीतन मां कीअं मिलां हिन सोणे सां परे खां पियो ॾिसे वो सखी वरी मुस्लमान वरी डुकंदो पियो त मुंहिंजो नबी आहे वेझो वियो साईं हुन गैर मुस्लिम ने ॾिठो तूं छो नथो अचे उहो बि सुरंदो थोरो परे थी पियो हे आयो वेझो भाकुर पाइण जो इशारो कयईं सुहिणे इशारो कयसि बि चे साईं मूंखे न रोकियो मां आशिक़ आहियां साईं तव्हांजो मां मञण वारो कलमे गो मुस्लमान आहियां सुहिणे चयसि सबूत ॾे गवाह अथई सबूत अथई तरा लॻी वियसि हाँ साईं हुनखे सॾु कयो तूं हेॾे साईं मां कीअं चवां मां गैर मुस्लिम चवंदा आहिनि मौलवी त तव्हां पलीत आहियो शिरक आहे तव्हां में साईं फरमायो अचु न भाकुर पायां ऐं पलीती ख़तम कयां हीअं जो वेझो आयो सुहिणे उन सां भाकुर पातो उन मुस्लमान ॾे ॾिसी करे चए तोखे शर्म न आयो मुंहिंजी न्याणी तुंहिंजे दर ते आई हुई तूं सबूत पियो घुरे गवाह पियो घुरे अॼु मां बि तोखां सबूत घुरंदुमि ही बंगलो ॾिसे थो केॾो सुहिणो इहो ॿुधाए कंहिंजो हूंदो चइसई मुंहिंजो हूंदो मां मुस्लमान आहियां बंगला जन्नत जा त मोमिननि जे लाइ आहिनि साईं हुनखे चयो पुट पढ़ो अशहदु इलाहा इल्लल्लाह जंहिंजी दिलि ठरे थी ॿई हथ खणी नारो हणो त मां ॾिसां नारे तकबीर शाने मुस्तफा नारे तकबीर साईं फरमायो अॼु खां वठी तूं गैर मुस्लिम न आहे इहा तुंहिंजी जन्नत आहे इहो मिनो न फिर अण ॾिठे ते ईमान सभु चओ त इंशाअल्लाह असां बि ईअं ई कंदासीं बस मुंहिंजो वाइज़ ख़तम आहे साईं अमानुल्लाह जो नालो मां ॿुधुमि पर अॼु ॾिठुमि त वाक़ई मुजाहिदा हेॾा तव्हां हुनजा साथी आहियो अल्लाह तव्हांजा बेड़ा पार कंदो हिकु मां दावत बि तव्हां ॾे खणी आयो आहियां जे इजाज़त ॾियो त उहा अर्ज़ु रखां अबा मस्जिद जो ठहे हाय हाय छा था सम्झो अल्लाह जो घर
जंहिं उते हिसो वरितो जेसि ताईं मस्जिद हूंदी यानी क़यामत ताईं हूंदी उनजो सवाबु हलंदो। मां ॿुधो आहे तव्हांजे ॻोठ में हिकिड़ी मस्जिद ठहे थी या छा रहियल आहे कमु साईं बिला करायल आहिनि साईं वरी वॾी ख़ुशख़बरी ॿुधाई त माशाअल्लाह असांजे ॻोठ जी मस्जिद जो ठीको मलाइकनि ऐं जिन्ननि खयो आहे माशाअल्लाह चई असां ठाहींदा ईअं मां ॿुधो आहे माशाअल्लाह मुबारक अथव मलाइक था अचनि हिते ॿियो छा खपे तव्हांखे कोई कोन्हे तव्हां में जेको चए साईं असां ठाहींदासीं मलाइक छो ठाहींदा। हिकिड़ो साहबी वियो शाम जे मुल्क ॾे हुज़ूर जी मस्जिद नबवी हुई राति जो ॾीओ ॿरंदो अल्लाह थोरो तवजो कजांइ उहो साहबी जो वियो शाम में ॾिठईं त बादशाह जे महल में कंदील पिया ॿरनि बाज़ार में वियो हिकिड़ो कंदील महांगो ख़रीद करे आयो कंदील वरी एॾो रोशनी कंदो जो सॼो महल रोशन कंदील खणी करे अची हुज़ूर जे मस्जिद नबवीअ में हयईं इशा जो टाइम सुणे हीअं जो पर्दो फरे कयो अम्मी आयशा जे हुजरे खां सुणो हीअं जो मस्जिद में आयो सुभान अल्लाह सा ॾिसे त सॼी मस्जिद जो कोनो कोनो रोशन लॻो पियो साईं जो चेहरो चिमकी पियो साहबी सभु डोड़ंदा आया साईं फरमायो हीअ कंदील कंहिं आई आहे सभु ॾकनि पिया अलाए साईं कावड़ बो कोन साईं फिलाणे साहबी हुई साईं फरमायो ॿुधो साहबी इन साहबी अल्लाह जे घर खे रोशन कयो आहे मोहम्मद खे काई न्याणी न है मां एॾो ख़ुशि थियो अॼु मुंहिंजे घर में न्याणी हुजे त इन सहाबीअ खे परणाए ॾियां पर मां मुबारक ॼांसि थो अल्लाह इनखे डबल हुरनि सां शादियूं कराईंदो ऐं इन जी क़बर बि ईअं रोशन थींदी जीअं मस्जिद खे रोशन तव्हां मां कहिड़ा मुजाहिदनि टेम सफ़ा थोरो आहे अॼु इनकलाबी झोली झली अथव अचो उथी अचो सभु उथी अचो पैसा हज़ार रुपए जो इज़ी लोड महीने में मोबाइल खाई वई केरा चए जेको चए साईं मां 1500 रुपया 100 रुपयो इन अल्लाह जे घर में ॾिनो मूंखे न खपे अल्लाह जे घर खे इंशाअल्लाह क़यामत ताईं हेॾे हला उथी अचो कोई बि न वेहे सभु उथी पओ त दुआ घुरऊं नमाज़ थींदी टेम सफ़ा थोरो आहे उथंदा अचो बस मां ईअं ऐलान नथो कयां हज़ार वारा 500 वारा न बस ॾींदा वञो हीअ झोली आहे हली अचो ईअं ई खटो जीअं गैर मुस्लिम जन्नत खटी वई खुदा जो कसम